मेडिकल स्टोर वारी बि हिकिड़ी अजीब मख़लूक आहे। कोरोना वायरस जे डप जे सबबि मासिक अटे ऐं खंड वांगुरु महांगा करे छॾिया अथनि। वॾी अजीब ऐं हैरानगी जी ॻाल्हि आहे। 5-7 रुपया वारो मासिक 50-60 ताईं वञे पियो। ऐं इहे मेडिकल स्टोरनि वारा वरी वॾा मज़हबी थींदा अथव, वॾा सफ़ेद पोश, वॾा मोज़िज़ ऐं समाज सुधारक, वॾियूं ख़ुशबूं अतर। हैरानगी आहे मूंखे त इन तबिके ते बि। मेडिकल स्टोरनि जी वरी हालत ॾिसो न, ब्लैक ते दवाऊं, ड्रग्स, नशेआवर दवाऊं खपाईंदा। ऐं जेको आहे सो ॻठ जोड़ डॉक्टरनि हिननि जी ऐं कंपनियुनि जी कूड़ियूं दवाऊं मेडिकल स्टोरनि में, गर्मीअ में AC बि कान्हनि का स्टोरनि में। ऐं इन्हनि खे हिन मौसम में बि जॾहिं माण्हू सभु ख़ौफ़ में वरितल आहिनि, अलाह साईं सभिनी खे पनाह ॾींदो, पर मेडिकल स्टोर वारनि जे दिलि में को रहम ई कोन्हे को। अजीब क़िस्म जी मख़लूक आहे इहा। 5-7 वक़्त निमाज़ी, रोज़ा, वरी ॾाढी सफ़ेद पोशी, ऊचे तबिके जा माण्हू पाण खे ई सॾाइनि था। मूंखे हैरानगी आहे, उन्हनि खे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ॿुॾी मरणु खपे अहिड़नि मेडिकल स्टोर वारनि खे जेके माण्हुनि जी खल उबती लाहिनि था। 12 महीना ठग आहिनि इहे वरी। इहे त वरी व्याजिनि खां वधीक ख़तरनाक आहिनि। मन जेको पुलिस व्याजी चोर दाड़ियल ही उन्हनि खां वधीक ख़तरनाक क़िस्म जा ॾोहारी आहिनि, जेके माण्हुनि जे मजबूरियुनि जो एॾो फ़ाइदो था वठनि इहे माण्हू। ऐं हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे, मूंखे 2-3 साथियुनि दोस्तनि फ़ोन करे ॿुधायो ईअं कचहरीअ में त साईं ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे मेडिकल स्टोर वारनि जी। अजीब आहे, मूंखे ख़बर न आहे त इहे हिननि जो छा थींदो मेडिकल स्टोर वारनि जो। घटि में घटि को इंसानियत ई जेका हेतिरी रती बि हिननि मेडिकल स्टोर वारनि में कान्हे का, त माना एॾी ब्लैक खंड ऐं अटे वांगुरु हीअ एॾा महांगा आहिनि। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। मासिक 5-7 रुपया वारो 50 रुपए में पिया खपायो। समाज सॼो बेहज़ थी वियो आहे।